तहे दिल सां शुक्रिया अदा करियां थो त तव्हां हिन ज़ालिम दौर में हेॾे जबर जे दौर में तव्हां असां सां गॾु निकिता आहियो। तव्हांजा लख लख वण तव्हांजो महिरबानी। दोस्तनि खे म्यूनिसिपल बोलाड़ी जा दोस्त मुझे बिहार जा दोस्त साम्हूं आऊं ॾिसां थो बीठा आहिनि। ऐं सभिनीनि जूं महिरबानियूं। मुंहिंजी अपील सिर्फ़ु हिकिड़ी आहे त जेको बि बाशऊर माण्हू आहे सो पीपल्स पार्टीअ खे वोट कोन ॾींदो। छो जो पीपल्स पार्टीअ पोएं 15 सालनि में को बि अहिड़ो मनसूबो कोन ॾिनो आहे त जेको माण्हू ॿुधाए सघे त ही मनसूबो पीपल्स पार्टीअ ॾिनो आहे। पीपल्स पार्टीअ जो हिते जेको रवैयो रहियो आहे, म्यूनिसिपल बोलाड़ी 4 करोड़ रुपया म्यूनिसिपल बोलाड़ीअ जो महीने जो बजट आहे। जेको तव्हांजे पाणी, तव्हांजो रोड, तव्हांजा रस्ता, तव्हांजो ड्रेनेज सिस्टम, पर उहे 4 करोड़ केॾां था वञनि उनखे सॼे म्यूनिसिपल बोलाड़ी गवाए त कुझु जेको चेयरमैन उनजे खीसे में था वञनि, ॿिया पैसा भोतार जे बंगले था वञनि। आउं तव्हांखे ॿुधायां थो पैसा तव्हांजा म्यूनिसिपल बोलाड़ीअ जा वरी ताज भोतार खे विझो वञे था। कल टोॾींहुं हिते जेको भोतार जो प्रोग्राम थियो हो, बाबा ताज था विझो, बाबा ताज उन माण्हूअ खे विझो जेको तव्हांजो कमु करे, जेके तव्हांजा बुनियादी मसइला हल कनि। तव्हांजा पैसा, अवाम जा पैसा वरी ताज भोतार खे। सो आऊं हींअर सभिनी दोस्तनि खे अपील कंदुसि त ख़ुदारा हिन ग़ुलामीअ मां निकिरो। तव्हां पंहिंजे बचनि लाइ, पंहिंजे लाइ वोट खे आज़ादु करियो। हुन पासे 15 साल मुसलसल इक़्तिदार जे बावजूद बि मूंखे अवां ॿुधायो त म्यूनिसिपल बोलाड़ी जो माण्हू, ख़ुदा जो बस्तीअ जो माण्हू पाणीअ लाइ तरसे थो। बबर चौक जो दोस्त, असांजो खुर्शीद कॉलोनी जो दोस्त, मुस्लिम टाउन जा दोस्त पाणीअ लाइ उन्हनि जे घरनि में पाणी कोन्हे। ग़रीब माण्हू अगरि मज़दूरी करे हू अचे थो त 5000 रुपया टैंकर थो ॾे। उहो 5000 मां अगरि पंहिंजे बचनि लाइ को अटो वठी अचे त आउं सम्झां थो उहा शइ बहितर आहे। पर इहे सभु मसइला अवां जा हुकूमत जो कमु आहिनि मसइलनि खे हल करणु। जॾहिं तव्हांजा इहे सभई मसइला गुज़िरियल 40 सालनि में हल न थिया आहिनि त हाणे वरी हल थियण जी का बि पीपल्स पार्टी जे तरफ़ां तव्हां उमेद न सम्झो।